अस्सलाम वालेकुम साथियों, मैं नसरुल्लाह गरानी मां इन वक्त उबावड़ो शहर में मौजूद आया जिते जमियत उलमा इस्लाम ऐं शहरन पारां शराब खाना खुलण खिलाफ मुसलसल एहतजाज करे रहा आहिनि। को लाइसेंस जारी कया वञनि था शराब खानन जा। पहिरियों तो मां इहो पुछणु चाहियां थो सिंध जे हुक्मराननि खां, ज़रदारी लीग खां, जो केड़े कानून तहत शराब खानन जा गुतन जा लाइसेंस जारी कयो था, केड़े मजहब में मुखे बुधायो न। हिंदू, ईसाई, सिख, मुस्लिम, केड़े मजहब में शराब पीअण हिलाल है? मुखे कोई ॾेखारींदो, मुखे कोई बुधाईंदो हुक्मरान। कंहिं भी मजहब में, हिंदू मजहब में या कंहिं ॿिए मजहब में, सिख मजहब में कॾहिं भी शराब पीअण हिलाल कोन्हे। ही सिर्फ़ पैसा खाइण जो तरीक़ो आहे। हिते जॾहिं गुतो खुलियो आहे, एसपी जी रोज़ी थी पई आहे, डिप्टी कमिश्नर जी रोज़ी थी पई आहे। हितां जा बासर भोतार इन गुतन जा वहिंवार लॻा पिया आहिनि, लखे रुपया रोज़ कमाइण ख़ातिर असांजे बचड़नि खे, असांजे सिंध जे मुस्तक़बिल खे मंशियात तरफ़ धिकियो वञे थो। 13 ॾींहं ही शहरी एहतजाज करे रहिया आहिनि। मजाल जो कंहिं वस वारे जे कन ते का जूए चुरे काॾो चुरदी, हू पाण मुलवत आहिनि। अॻ में तइलीम तबाह कई अथनि, हेल्थ तबाह आहे, सभु डिपार्टमेंट तबाह आहिनि। हाणे असांजे नौजवाननि खे, ॿारनि खे मंशियात, शराब, हेरोइन तरफ़ धिकियो वञे थो। लानत हुजे अहिड़े सिस्टम मथां। अचो JUI जा ऐं अॻवान ऐं शहरी मुसलसल बुख हड़ताल ते वेठल आहिनि। अचो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। ही त मुंहिंजो चवणु हुयो, मां ग़लति या बराबरि कंहिंजो मूंसां मुतफ़िक़ हुजणु लाज़िम न आहे। इन्हनि खां पुछूं था इन्हनि जो छा चवणु आहे। नमाज जो टाइम आहे, टाइम घणो थियो आहे दा? 5:30। कुझु नमाज़ी अची विया आहिनि, कुझु अञा पोइते आहिनि। साईं छा नालो आहे? सलीमुल्लाह। बुख हड़ताल जी वजह ॿुधायो। वजह सभिनी खे ख़बर आहे, पर तव्हां पंहिंजे ज़बानी ॿुधायो अदा। उहा वजह इहा आहे जेको असांजे उबावड़े शहर में शराब जो गुतो खोलियो वियो आहे। असां इन जे ख़िलाफ़ वेठा आहियूं त असांजे पोइलनि नसलनि खे तबाह करण जे मामले में गवर्नमेंट पई आहे या इलाइक़े जा MPs MLAs जेका आहिनि उहे इन मामले में पिया आहिनि। असां इन जे बुख हड़ताल कयूं। बुख हड़ताल इन सिलसिले में आहे ताकी इन खे वाइन खे बंदि कयो वञे, शराब खे बंदि कयो वञे। असांजे उबावड़ो शहर हमेशह तारीख़ी पाक रहियो आहे, साफ़ रहियो आहे इन बुराइनि समाजनि खां। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां इन करे वेठा आहियूं त इहो साफ़ सफ़ाई हुते मुकमल। 13 ॾींहं कोई आयो आहे या बेयारो मददगार वेठल आयो? बेयारो मददगार कोई बि न आयो आहे। असां अल्लाह जी मदद आहे। असां तव्हांजी ज़िलई क़यादत, तव्हांजी सूबाई क़यादत, तव्हांजी मरकज़ी JUI जा आहियो न साईं? जी जी। मरकज़ी क़यादत उहो किथे आहे? उहे चाहिनि माज़रत सां, नाराज़ थियो भले थियो, उहे जेकॾहिं चाहिनि। हाणे ज़िले जो अमीर मौलाना मोहम्मद इसाक लगारी चाहे काल ॾे, कख चुरण जी ज़रूरत न आहे। मुंहिंजो दोस्त आहे, असां गॾु हूंदा आहियूं। कख चुरण जी ज़रूरत न आहे। उन तव्हांखे छो बेयारो मददगार छॾियो आहे अदा? साईं बेयार मददगार छड़ो, पाण बि शामिल अची वेंदो आहे, हो बि अची वेंदो आहे। सर वेंदो आहे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, तव्हांखे बि ख़बर आहे, तव्हां सभिनी खे ख़बर आहे, जेकॾहिं JUI जो ज़िलई अमीर, तालके जा सदर या जनरल सेक्रेटरी या राशिद मामून सूबरो अलाए कहिड़ो उहिदो आहे, उहो जेकॾहिं चाहे काल ॾे, कख चुरण जी ज़रूरत न आहे। भला मौलाना इसाक त मुंहिंजे शहर जो आहिनि, यकीनन तव्हांखे इहा बि ॼाण आहे न, मुंहिंजो दोस्त आहिनि। हा, राशिद मामून साहब सां बि मुंहिंजी निवड़त वारो दुआ सलाम आहिनि। मां DC खे बि सुञाणियां, मां SP खे बि सुञाणियां, मां चूंडियल नुमाइंदनि सां मुंहिंजो वास्तो। ही तजुर्बो न, मां कन्फर्म ॻाल्हि कयां थो। मौलाना मोहम्मद इसाक लगारी जेकॾहिं चाहे, हिकिड़ो ॾींहुं तव्हांजो एहतजाज वॾी ॻाल्हि आहे मिठा। बहरहाल अदा तारुफ़ कराइजो। वॾे अरसे खां पोइ, कम से कम मुंहिंजे कैमरा में त 10-12 साल खां पोइ अचो था पिया। तारुफ़ कराइजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गुलाम रसूल फारूकी अगुणो तारुफ़ करायो न दा। JUI अगुणो PTI जो तव्हां बुनियाद रखी, PTI खे तव्हां हिते मशहूरु कयो सिंध में। जी अदा छा चवणु चाहींदो? सभ खां पहिरियों मां अवां जो शुक्रगुज़ार आहियां जो असांजी कैंप ते अची करे असांजो आवाज़ जेको आहे उहो अंधनि, ॿोड़नि, गूंगनि जे कननि ताईं पहुचाइण जी कोशिश करे रहिया आहियो। पर आहे ईअं, लहुम क़ुलूबुन ला यफ़क़हून बिहा वलहुम आज़ानुन ला यस्मऊन बिहा वलहुम आयुनुन ला युबसिरून बिहा। जीअं अल्लाह साईं सोणे महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम फरमायो, सोणा केतिरो बि इन्हनि खे क़ुर पढ़ी ॿुधा, इन्हनि जे दिलनि जे मथां ताला लॻल आहिनि, ज़हननि ते पत्थर रखियल आहिनि। इन्हनि जे अंदरि
मोहरूं लॻल आहिनि, मोहरूं लॻल आहिनि। हिननि जो जेको आहे समात ख़तम थियल आहे। ईअं ई खणी सम्झो अॼु 13 ॾिहाड़ा थी चुका आहिनि जमियत उलमा इस्लाम जे एहतिजाज खे, पर हिन वक़्त ताईं को बि इन जे ख़िलाफ़ चूंडियल नुमाइंदो हुजे, साबिक़ चूंडियल नुमाइंदो हुजे या इंतज़ामिया हुजे, कंहिं बि बिणक न ॿोली आहे। वजह उन जी छा आहे? वजह मूंखे मां थो ॿुधायां। वजह इहा आहे त उबावड़ो जे तक ते हिन वक़्तु जेको झेड़ो आहे उहो टिकट जो आहे। तव्हां बख़ूबी वाक़ुफ़ आहियो, पीएस जे टिकट ते आहे, PSC टिकट ते झेड़ो आहे। वजह ख़ामोशी जी इहा ई आहे छो त इन शराब जे कुते खे असल ही कुते जो लाइसेंस कराची जे ॻोठ अहमद खान जो आहे। हिते शिफ्टिंग कयो वियो आहे, हितां जो लाइसेंस न आहे। किथां जो लेसन आहे? कराची जे ॻोठ अहमद ॻोठ आहे, कराची जो अच्छा, अच्छा। उतां जो आहे। हाणे हिते जेको शिफ्ट कयो वियो आहे, हाणे साबिक़ MP हुजे या मौजूदा सेनेटर साहब हुजे, उन्हनि जे मुंहं जे मथां तालो जेको लॻल आहे उहो सिर्फ़ु इन वजह जे करे लॻल आहे त जेकॾहिं असां आवाज़ उथारूं था इन बीमारी जे ख़िलाफ़, इन ज़हर कातिल जे ख़िलाफ़, त सुभाणे जेको ज़रदारी जो ख़ासि चमचो आहे या खणी मां ॿियनि लफ़्ज़नि में खणी चवां ख़ासि खसियो आहे मुकेश कुमार चावला मतां ज़रदारी खे चई करे असांजी टिकट जे अंदरि रंडक न बणिजी पवे। इहा ई वजह आहे शहरियार खान शहर ख़ामोश आहे। इहा ई वजह आहे जाम महताब ॾेर 70% सिंध जा गुत्ता मुकेश चावला जा आहिनि। बिल्कुलु। मूंखे इहा इंफॉर्मेशन आहे जो हिन गुत्ते खुलाइण जी सरपरस्ती में MNA ख़ालिद अहमद लुंड ऐं शहरियार शर साहब मुलविस आहिनि। तव्हांखे केतिरी ॼाण आहे अदा? असांखे जेके ॼाण आहे उहा इहा ई आहे जेके ज़रियनि वटां मिले थी पई त जेके हिन जॻह ते जेको दुकान शिफ्ट करायो वियो आहे, पहिरें दुकान जी जेका ॻोल्हा कई पई वञे पुराणी मार्केट जे अंदरि ई जी। पोइ पुराणी मार्केट जे अंदरि जेको हिन जो वॾो सरगना आहे, उन्हनि खे जॻह ॾियण वारो, उन्हनि जी माली मुआविनत करण वारो गोबिंद राम, त उन पंहिंजे जॻह ते इन जे करे न ॾिनी बाबा हितां असांजो मंदरु आहे, असांजो जेको आहे त न्याणियूं भोतारनि जी ॻाल्हि कयां पियो। साईं त अचां थो मां हिकिड़ो त उते जेको इन न करण ॾिनो। वरी आया IBA वारे कॉलेज जेको रोड आहे अमीराबाद वारो, उते बि सम्झूं बाबा हे स्कूल जी आमद रफ़्त हिते न। उहो भोतार जा जेके चमचा भोतार शहरियार खान शर साहब जा, उन चमचनि इहा जॻह उन खे मुंतखब करे ॾिनी ऐं पैसा वरिता। वजह छा आहे त भोतार जे चमचनि गोबिंद राम खां को प्लाट वरितो। अच्छा। गोबिंद राम खे इहो चयो वियो त बाबा जेकर तूं हिते शिफ्ट करे अचे थो त असां ख़ामोश रहंदासीं। अच्छा। ऐं शर्त इहा आहे त जेके पैसा आहिनि प्लाट वारा इहे ख़तमु करे छॾींदे। इहा ई वजह आहे जो भोतार साहब ख़ामोश आहे। भला गुलाम रसूल साहब, मीरपुर में भी खुलियो पियो आहे सरेआम, सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुसलमान 90% मुसलमान शराब वापराइनि था। ॾहरकी में भी खुलियो पियो आहे, घोटकी में भी खुलियो पियो आहे। पोइ बावड़े में एतिराज़ ठहे थो पंहिंजो? असल वजह इहा आहे त उबावड़ो जे अंदरि जंहिं जॻह ते शराब खाने जो क़याम कयो वियो आहे, तव्हां ॾिसो हे साम्हूं पोयां ॾिसो, जेकॾहिं तक़रीबन 100 फुट बि न आहे, हीअ मस्जिद आहे। हीअ साम्हूं ॾिसो मस्जिद आहे। हे साम्हूं ॾिसो फैज़ान मदीना, हेॾो सॼो वॾो दावत इस्लामी जो मरकज़ आहे। पोयां ॾिसो मदरसो आहे, पोइ साम्हूं ॾिसो मदरसा इहयाउल उलूम वॾो मदरसो आहे। आख़िर छा वजह आहे मुस्लमाननि जी आबादी में थी? ऐं ॿियो ॿी ॻाल्हि, आख़िर वॾी ॻाल्हि इहा आहे त उबावड़ो जे अंदरि टोटल अगरि ईमानदारी ते तव्हां सर्वे करायो त 3 घर बि अक़लियत जा न आहिनि। अक़लियत जा भले न हुजनि, कहिड़ी अक़लियत जे मज़हब में इजाज़त आहे शराब जी? अक़लियत वारी ॻाल्हि करनि था न। कंहिं बि हिंदू मज़हब जेके दीवान आहिनि, जेके मेघवाड़ आहिनि, भील आहिनि, उन्हनि जे मज़हब में बि शराब हिलाल न आहे। बिल्कुलु हलाल न आहे। असुल ॻाल्हि इहा आहे, हू असांजे बचड़नि खे मंशियात तरफ़ धिके असांजूं ईंदड़ नस्लूं जेके थोरा नौजवान ॻाल्हाइण जन शुरू कयो आहिनि, उन्हनि जूं नस्लूं असांजूं तबाह बर्बाद करणु चाहिनि था। अलाह उन्हनि खे गर्क करे, अलाह उन्हनि खे बर्बाद करे। बहरहाल मौलाना राशिद मोहम्मद सुमरो ऐं मौलाना इसाक लगारी साहब खे मुख़लिसी करणु घुर्जे, तव्हांजो साथ ॾियणु घुर्जे। अदा बिल्कुलु उहे असांजा साथ में आहिनि। साथियो, शराब खाना खोलिया वञनि था असांजे नस्लनि खे। साॻी ॻाल्हि मंशियात तरफ़ धिकियो वञे थो पियो। टकनि एवज़ दलालियूं पियूं हलनि भोतारनि तरफ़ां, कामोरनि तरफ़ां, हुकुमराननि तरफ़ां। टकनि लाइ दलालियूं करे असांजे नस्लनि खे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, अक्सर दोस्तनि जे ज़हन में सवाल हूंदो, ॾहरकी मीरपुर में आहे गुतो, उबावड़े में छो न?
वेझा आहिनि। अरे बाबा वेझा न आहिनि, अचो मीरपुर जो हशर त ॾिसो। मगरिब खां पोइ रोड ते तव्हांखे छड़ो ऐं छड़ो नशई ऐं शराबी मुस्लिम मिलंदा तव्हांखे। जेकॾहिं हितां खां उबावड़ो खां जेकॾहिं मीरपुर ॾाइरकी परे आहे त उनजो खोड़ सारो फ़ाइदो उबावड़ो जे शहरनि खे थिए थो पियो। जॾहिं उबावड़े में 2 रुपयनि में सस्ते अघ ते जॾहिं शराब मिलणु शुरू थींदो न, अल्लाह अकबर, औरतूं बि पीअण शुरू थी वेंदियूं आहिनि। अदा असां वटि औरतूं बि पीअनि थियूं, ॿारड़ा पीअनि था, गुते ते मासूम ॿारड़ा ऐं औरतूं पहुची शराब वठनि था। नस्लूं असांजूं बर्बाद कयूं आहिनि ज़रदारी। अल्लाह ज़रदारी खे ग़रक़ करे, अल्लाह हिननि हितां जे भोतारनि खे ग़रक़ करे, हितां जे तक जे चूंडियल नुमाइंदनि खे ग़रक़ करे, जेके असांजे नस्लनि खे तबाह ऐं बर्बाद करनि था। बर्बाद ऐं तबाह थियल आहियो तव्हां अदा भोतारो। केॾनि केॾनि बीमारियुनि में पकड़ियल आहियो, ज़हनी टेंशननि में आहियो, टिकेट जी ज़रूरत आहे, इक़्तिदार जी ज़रूरत आहे, तव्हांजी पंहिंजी औलाद मंशियात तरफ़ आहे, लोड़ियो त पिया, अल्लाह जे पकड़ में त आयो पोइ बि नथा सुधरो। शर्म अचणु घुरिजे तव्हांखे, शर्म। साथियो, थी सघे थी लाइव वीडियो वधि खां वधि शेयर कयो त जीअं कुझु नौजवाननि खे मंशियात खां, शराब खां तव्हां असां गॾिजी बचाए सघूं। वॾी महिरबानी।